हाणे हे सत्संग अॼु पहिरें ॾींहुं स्टार्ट माता जेको शब्द चयो आहे लगन गुरु से लगा बैठे हिते इन में साहस खपे। साहस न मां चवां दुस्साहस साहस खां मथे थींदो आहे दुस्साहस। छो जो कंहिंजे समक्ष समर्पण करण ॾुखियो कमु आहे। माण्हू ईअं कंहिं मूर्तिअ जे समक्ष समर्पण थी वञे, शास्त्र जे समक्ष समर्पण थी वञे त थी त न सघंदो, पर सवलो कमु आहे। चवंदो ठीकु आहे मां समर्पण आहियां, पर उते केरु सम्झाए सघंदो, केरु सम्झ ॾेई सघंदो। इन करे आदि खां वठी मां हाणे जी न आहियां, आदि खां वठी पंहिंजे सतगुरुअ जी महिमा गुरु ग्रंथ साहिब त पूरो भरियो पियो आहे, मुंड ई अथसि। आद सच जुगाद सच है भी सच नानक और से भी सच। इन जो मतिलबु आद जॾहिं जुग न ठहिया, वरी जुगाद सच जॾहिं जुग ठहिया, वरी हाणे ऐं अॻिते उहो छा आहे? आद गुर ए नमः, जुगाद गुर ए नमः, सतगुर ए नमः, श्री गुरुदेव ए नमः। सतगुरु ही आहे जेको पाण ॼाणी करे असांखे ॼाणाए थो। सतगुरु दाता हरि नाम का, प्रभु आप मिलाए सोई। सतगुरु हरि प्रभु बुझिया, गुर जे वद अवर न कोई। ज्ञान ध्यान कुछ कर्म न जाना, सार न जाना तेरी। सब ते वॾा सतगुरु नानक, जिन कल राखी मेरी। भगवान असां ॾिठो न आहे, और न कोई भगवान ईअं कोई व्यक्ति जे रूप में ईअं मता सम्झो त राम या कृष्ण अची वञे। बाक़ी एतिरो आहे, सतपुरुष की आरसी सतगुरां की देह। उन सतपुरुष जी आरती, आरसी यानी पाशो, उन परमात्मा जो पाशो, वक्त जो सतगुरु। हिकिड़ी ॻाल्हि अञा चई छॾियां, माण्हू सम्झंदा त कुझु गुरु कंदो आहे, गुरु कुझु बि न कंदो आहे, श्रद्धा कमु कंदी आहे। त ईअं सोचो त गुरु कुझु तुंहिंजे अंदर में श्रद्धा आहे, तूं किथे बि हुज, कोसों दूर हुज, श्रद्धा अथी तुंहिंजे अंदर में, उते तोखे श्रद्धा ई कटराईंदी। भगवान ॿियो कुझु बि कान्हे, प्रार्थना आहे त तुंहिंजी प्रार्थना में अगरि सच्चाई आहे। पर माण्हू इहो सोचे त असां प्रार्थना, माॾे माण्हू ईंदा आहिनि, चवंदा आहिनि बाबा एॾी प्रार्थना कंदा आहियूं पूरी ई न थींदी आहे। प्रार्थना पूरी कीअं थी? तूं अंदरि सोच त अथई, तूं प्रार्थना करे छाजी थो, कहिड़ी प्रार्थना थो करे? माण्हुनि जी त प्राय प्रार्थना कई आहे, उन्हनि जो भोग ई हिकु आहे, या भय खां या लोभ खां। कॾहिं प्रार्थना में ॾिठो थी त मां प्रार्थना में चयो छा आहे, छा पूरी थिए? सिवाय मांग जे ॿी काई प्रार्थना आहे तुंहिंजी?
सिवाय मांग जे गुरु छा था कया, तबियत ठीक थी वने, नौकरी ना है, धंधो ना है, बाहर ना है, जगह ना है, ये प्रार्थना है। ये कबीर, मीरा, रविदास, नानक या प्रार्थना कई आहे। कदें उन्हनि जो ॿुधो अथव कंहिं अहिड़ी प्रार्थना कई हुजे त मूंखे असांजे घर में तबियत ख़राब आहे, असांजी धन कान्हे को, असांजी जगह कान्हे का, असांखे नौकरी नथी मिले, कदें ॿुधो अथव अहिड़ी प्रार्थना उन्हनि जी हुजे? जंहिं अहिड़ी प्रार्थनाऊं कयूं अॼु ॾींहं ताईं कंहिं हिकिड़े माण्हूअ जो कोई नालो खणी वञे, कंहिं परमात्मा जो साक्षात्कार कयो हुजे, हिकु माण्हूअ जो बि? प्रार्थना में त प्रेम हूंदो आहे, भाव हूंदो आहे। प्रार्थना करण में घुरे माण्हू। मां चवां प्रार्थना जंहिंजी हूंदी उहो प्रार्थना त अहिड़ी हूंदसि जो हो प्रार्थना में चवंदो, मुंहिंजा प्रभु तुंहिंजो लख करोड़ शुक्र, धन्यवाद आहे तुंहिंजो, मां लाइक़ु न आहियां, मां ॾाढो ख़ुशि आहियां। अहिड़ी कंहिं प्रार्थना मां नथो सम्झां कोई आयो हुजे। हिकिड़ी माई आई आहे मां वटि, कॾहिं बि हिकिड़ी माई आहे, उहा वरी अहिड़ी जो मां चवां एॾो अभाव अथसि, उही उनखे पैसा कान्हनि, कोई घर अहिड़ो कान्हेसि को, बाक़ी पैसा ईंदी आहे त मूंखे एॾी ग़रीब बि आहे, कुल 11,000 घर में ईंदा त, पर जंहिंमहिल चवंदी आहे मूंखे उनजी सच्चाई बि लॻंदी आहे। ऐं 100 रुपया मुंहिंजे गिदे में विझंदे पैसा साथी खां लॻल आहिनि, ॾाढा चवंदी आहे बाबा असां ॾाढा ख़ुशि आहियूं। मां पोइ 11,000 में तव्हां छा खाईंदा आहियो? सचो गिहु खाईंदा आहियूं, फल बि खाईंदा आहियूं, अंब खाईंदा आहियूं, सचो गिहु बि खाईंदा आहियूं, बाबा सभु कुझु आहे। अरे मां हिते लख कमाई आहे, करोड़ कमाई आहे, माण्हुनि खे कॾहिं न चवंदो आहे मूंखे। त मां ख़ुशि आहियां, ऐं दिलि सां चवंदी आहियां, मां ईंदी आहे भाकी पाए चवंदी आहे बाबा असां ख़ुशि आहियूं। कॾहिं अॼु ॾींहं ताईं शिकायत न कई अथई, कॾहिं कोई कंहिं ॻाल्हि जो ऐतराज़ न कयो अथई। इनखे चइजे प्रार्थना। कंहिं ॻाल्हि जो ऐतराज़ न, कहिड़ी बि परिस्थिति अचे उनमें उहो चवंदो आहे इहा मुंहिंजी ज़रूरत आहे। हिकिड़ो संत हुयो, हरदम प्रार्थना में चवंदो तूं मुंहिंजी हर ज़रूरत पूरी कंदो आहे, मूंखे कॾहिं बि काई ॻाल्हि जी खोटी न आहे, तूं हर दफ़े मुंहिंजी पूरत कंदो आहे। ऐं ॿुधंदा सेवक, पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे, उहो गुरू हलंदो जाॾे काॾे पोयों सेवक हरदम प्रार्थना में चवंदो तूं मुंहिंजी हर ज़रूरत पूरी कंदो आहे। हो वेंदा जाॾे काॾे रोटी पाणी खाईंदा या रहंदा हुया। हिकु भेरो अहिड़ो अचे थियो, सुबुह खां राति ताईं विया काॾे घुमणु, कंहिं न पुछनि त रोटी खाधी अथव, कंहिं न पुछनि रहो। हिकु ॾींहुं गुज़री वियो, ईअं ई रहियो, ॿियो ॾींहुं गुज़री वियो। हाणे सेवक चवनि पिया गुरूअ खे ॾिसूं, हाणे प्रार्थना निकिरेसि थी, हिते थी परीक्षा, हिते थी परीक्षा। माण्हू थोरो अभाव थी वेंदो आहे त सभु चवंदा भॻवान ई कान्हे को। कसवटी परीक्षा केॾीमहिल थिए थी त ओॾीमहिल ॿिनि ॾींहंनि खां जंहिं महिल न मिलियो हुयो, ऐं जंहिं महिल प्रार्थना जो समय थियो, ऐं गुरूअ उहा ई प्रार्थना कई, हे मुंहिंजा प्यारा, हे मुंहिंजा प्रीतम, तूं मुंहिंजो सभु ज़रूरतूं पूरियूं कंदो आहे। चई हाणे बकवास बंदि कर, चिछन चई बंदि करी आहे बकवास, ॿ ॾींहं थी विया आहिनि, हालत ख़राबु आहे, कंहिं रोटीअ लाइ न पुछो आहे,
किथे रहण जे लाइ न मिलिया पिया भटके ये ज़रूरत असांजी पूरी थी आहे तॾहिं बि गुरु चए थो इहा मुंहिंजी ज़रूरत आहे इहा ई मुंहिंजी ज़रूरत आहे मूंखे 2 ॾींहं उनखे न हो खारायो मुंहिंजी इन में भी काई शिकायत न कोई ऐतराज न इते भी गुरु चई मुझी इहा ज़रूरत हूंदी मां खावां मता बीमार थी पवां या कुछ थी वञे ये 2 ॾींहं तो न ॾिनो आहे इहो विर्त तो रखायो आहे इन में मुंहिंजो भलो हूंदो भलो ई भलो आहे अहिड़ी कॾहिं असांखां निकिती आहे प्रार्थना माण्हू चवंदा आहिनि असांजी प्रार्थना पूरी थिए कोन्हे छा पूरी थिए तूं घुरे थो अहिड़ा ई माण्हू चढ़िया आहिनि अहिड़ा ई माण्हू मथे चढ़िया आहिनि इहा हिते असली प्रार्थना जेको रज़ा में राज़ी आहे अॼोको सत्संग सतगुरु जे मथां जंहिं गुरुअ सां लगन लगाई आहे अंदर में ऐं श्रद्धा कई आहे ये जेके भी अतीत में छिछत थी गुज़रिया आहिनि पंहिंजे गुरुअ खे कबीर हुजे रवदास हुजे इन्हनि सभिनी पंहिंजे गुरुअ खे गुरु नानक हुजे चाहे गुरु अंगद हुजे गुरु अर्जन हुजे चाहे रामदास हुजे सभिनी पंहिंजे गुरुअ खे इंसान न समझो आहे श्रद्धा जो कम गुरु कुछ न करे श्रद्धा थी हाणे सब कबीर चए पियो गुरु को मानुष जानते तह नर कहिए अंध गुरु के तव्हां मनस था समझो तू अंदर में छा थो करी ये तुंहिंजे मथो थी जेतिरी अंदर में असांखे श्रद्धा हूंदी गुरु चवई तो छा मांखे कुछ ॾेई वञ तुझे अंदर जी श्रद्धा जा गुरु कुछ कबीर कुछ वेंदो कॾहिं काई शेवा भी न कई छो जो उनखे पहरेदार अचण ही न ॾींदा कबीर कोरी हुयो हेठी जात जो हुयो छुआछूत जो ज़मानो हुयो कबीर के अंदर ही अचण न ॾींदा हुआ तो उन सेवा भी वीचारे छा कई सिर्फ़ पंहिंजे गुरुअ जे लाइ उन अंदर में शेवा श्रद्धा रखी काॾे काॾे ॻाल्हायूं सात समुंदर शाही करूं कलम करूं बनरा धरती को कागज करूं गुरु मेहमान लिखी न जाए 3 लोक 9 खंड में गुरु से बड़ा न कोई करता करे न कर सके गुरु करे सो माण्हू काॾे पोइ ॻाल्हाए हुनजे अंदर में श्रद्धा हुई जेको सभु उहो ई थो करे खटंदो पोइ गुरु छा पोइ करे माण्हू ॿुधाइनि पिया गुरुअ खे साईं कबीर हीअं थो ॻाल्हाए गुरु चए मूंखे काई ख़बर कान्हे ये सब उनजी श्रद्धा ही कटराए तू जाते आई उते ही तुझे अंदर में भावना श्रद्धा प्रार्थना ये कम कंदा हाणे जेको हे गीत गुरबाणी जो आहे गुरु शाहे अॼु उनजे मथों सॼो सत्संग ये माता जेको शब्द चयो हाणे लगन लगाई आहे तो वरी पोइ जे कबीर लगाई तो माण्हू चरियो तक चवंसि पिया तॾहिं बि चए पियो मेरे बाबा मैं बौरा ये खल्क सियाने ये मूंखे चरियो चवनि था इहे ई सियाणा अथनि हाणे उन्हनि सभिनी सियाणनि मां कोई अहिड़ो सियाणो थियो ई न जेतिरो कबीर थियो उहो सम्झे पियो मूंखे ॼाणण वारो गुरु आहे मैं बिगड़े अपनी मत खोई मेरे भरम भूलो मत कोई आपना बोरा राम का बोरा सतगुरु भरम जान गयो मोरा मूंखे सतगुरु हिकु ॼाणे थो त मां छा आहियां अंदर में श्रद्धा हुई खटंदो कोन त हे बि गीत इन जे ई मथों वरी सत्संग सतगुरु छा आहे सतगुरु असांखे छा थो चवे कॾहिं उहा ॻाल्हि खे असां खणूं कान था बाक़ी
सॼो ॾींहुं मांग घुर। पोइ हे जीवन में तूं शयूं ई अहिड़ियूं घुरियूं आहिनि जेके हितों जूं आहिनि। कॾहिं सोचो थी त सार्थक छा आहे ऐं व्यर्थ छा आहे? कॾहिं सोचे ॾिठो थी तूं जेके घुरी थो इहे सार्थक आहिनि? पैसा सार्थक आहिनि? ये परिवार सार्थक आहे? ये जायूं जॻहियूं सार्थक आहिनि? हीरा जवाहर सार्थक आहिनि? सोचो थी? कुझु बि सार्थक कान्हे। सभु हिते ई मौत, सभु परीक्षा ॾियारे वेंदी, सभु पिया हूंदे, तूं वेंदे अकेलो। सार्थक छा आहे? उहा शइ तोसां गॾु हलंदी पर ओॾे ध्यान ई न आहे। जेकी तोसां हलंदी, छा चवंदा आहिनि, हरि धन के भर ले हो भंडार। हरि धन, पर हिते माण्हू खे हरि धन न, नोटों के भर ले हो भंडार। जेके सड़ंदे नोट केतिरा बि हुजनि, सिकंदर विया, हेॾा वॾा वॾा विया, रोंदा विया, असां जेको कमायोसीं कुझु कमु न आयो, हिते ई पियो। ऐं कमायूं आहे काई शइ, मां ईअं नथो चवां पैसा न कमाया, पैसा कमाया, बाक़ी पैसनि सां गॾु कुझु सोच त सही, सार्थक छा आहे? सार्थक हिकिड़ी शइ थी हिन गीत में ईंदी, उहा सार्थक छा आहे? उहा अहिड़ी शइ थी जंहिंखे जल नहीं डूबे, तस्कर नहीं लेवे। तस्कर चइबो आहे चोर। चोर हे पैसा खणी वेंदे, हे पैसा चोर खणी वेंदे, नोट चोर खणी वेंदे, न त सरकार खणी वेंदे या रेत फेत थी वेंदे, पर हो न चोर खसे सघंदी, न जल ॿोड़े सघई, न बाहि साड़े सघई। हे गुरु अर्जन देव जो गीत आहे। उहो छा आहे? उहो गुरु छा चयो आहे? गुरुअ इहो कॾहिं कंहिं ध्यानु नथो ॾिए। गुरुअ जेको चयो आहे, जेको परम धन चयो आहे, गुरुअ चयो आहे, पूरे गुर का सुन उपदेश। जेको गुरुअ असांखे चयो आहे, पार ब्रह्म निकट कर पेख। पेख यानी देख, पार ब्रह्म वो परमात्मा और तूं, इहो ही गुरु मिलाप कराए। तो पार ब्रह्म निकट कर पेख, उनखे श्वास श्वास बताइए, श्वास श्वास यानी राम 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 करे चई मगज ख़राब थी वञे। श्वास श्वास में यानी जिथे भी मां आहियां, जहिड़े बि हंधि आहियां, मां उन में आहियां। इहो आहे श्वास श्वास सुन रहो गोविंद, मन अंतर की उतरे चिंद, आश अनित त्यागो तरंग, संत जना की धूड़ मन मंग, आप छूट बेनंती करऊं, साध संग अगन सागर तरऊं, हरि धन के भर ले भंडार, नानक गुर पूरे। नमस्कार। हाणे इहो गीत छा? गुर का वचन बसे दीना, गुर का वचन बसे दीना, गुर का वचन बसे जीना, गुर का वचन बसे जीना। जल नहीं डूबे, तस्कर नहीं लेवे, जल नहीं डूबे, तस्कर नहीं ले, बाहे नशा के जाने, बाहे नशा के जाने, गुर का वचन बसे जीना, गुर का वचन बसे जीना। सिमरो सिमरे सिम
सिमर सुख पाओ, सिमरो सिमरे सिमर सुख पाओ। सांस सांस समान, सांस सांस समान, गुर का वचन बसे दीनाल, गुर का वचन बसे दीनाल। यह लोक सोए ये लोक सहाने, संग सहाय लोक परलोक, संग सहाय लोक परलोक, संग सहाय। जत कत मोए रखवाले, जत कत मोए रखवाले, गुर का वचन बसे दीनाल, गुर का वचन बसे पूछाए। निर्धन को धन, अंधले को दिख, निर्धन को धन, अंधले को दिख। मात दूध जैसे पाले, मात दूध जैसे पाले, का वचन बसे दीनाल, गुर का वचन बसे। सागर में बोहित पायो हर नानक, सागर में बोहित पायो हर नानक। कर कृपा कृपाल, कर कृपा कृपाल, गुर का वचन बसे दीनाल, गुर का वचन बसे दीनाल, गुर का वचन बसे दीनाल, गुर का वचन बसे दीनाल। जल नहीं डोबे तस्कर नहीं लेवे, जल नहीं डूबे तस्कर नहीं लेवे। बायल के जाले, बायल के जाले, वचन बसे दीनाल, गुर का वचन बसे दीनाल, गुर का वचन बसे दीनाल। अजो के सत्संग में समझो वो गुरु जो वचन छा है। ध्यान माण्हू ॾींदो ई न आहे, बसि नाम सुमरन सभु करणु वेही रहंदो आहे, ऐं गुरुअ जेको चयो आहे ओॾे ध्यानु न आहे। उहो छा आहे? एक्चुअली में गुरु सिर्फ़ु जेको अखर चए थो, उहो जीअं तव्हांजो नालो आहे, सिर्फ़ु कमु हलाइण जे लाइ नालो आहे। हिते कोई लोकल वेठो आहे छा? वरी हिंदीअ में कया नथा। लोकल आहे छा कोई? सभु सिंधी आहिनि न?
अखर जेको आहे उहो कुझु ईअं आहे न। ईअं अगरि गुरू कुझु न चवे, गुरूअ जो ज्ञान हुअ गूंगो आहे। जंहिंखे चइजे स्वामी साहिब जे सलोक में गूंगो ज्ञान करे ॿुधाए ॿोड़े खे। बिंग चलियो पर्वत ते अंधो ॾिसी ठरे, बुंद समानी सिंध में जल में जोत ॿरे, अहिड़ो अजर जरे सो स्वामी सो सतगुरु। गुरुअ जो ज्ञान कोई अखर ईअं आहे न, पर ईअं अगरि न चवंदो त जीअं तव्हांजो नालो ई न रखूं, असां कोई बि नालो न रखूं त कमु कीअं हलंदो। उहो नालो आहे कंहिंजो पुटु, कंहिंजो पीउ, कंहिंजो पोटो, कंहिंजो पति, कंहिंजो मासड़, कंहिंजो चाचो, कंहिंजो भेणियो, कंहिंजो भाउ, कंहिंजो मुड़ुसु। त ईअं संसार में नालो हलाइण जे लाइ, उहो कारे खे हलाइण लाइ नालो, पर अंदरि अखियूं ॿूटे करे ॾिस, कोई नालो आहे या? हे प्रकाश कोई नालो आहे? हे विजय, शेवाराम, हे नाला आहिनि छा? पर असां अहिड़ो नाले खे ॼमी था वञूं ॼण असांजो इहो नालो आहे। इहो नालो सिर्फ़ु माउ पीउ कमु हलाइण जे लाइ ॾिनो, समाज ॾिनो। नालो असांजो न आहे, इहो कोई नालो कान्हे को। छाजो नालो आहे? पूरे शरीर जा अंग अलॻि अलॻि, हथ अलॻि आहे, मुंडी अलॻि आहे, पेट अलॻि आहे, टंगूं अलॻि आहिनि, सभु अलॻि आहे। कंहिंजो नालो आहे? नालो कुझु आहे कान। तीअं नालो ईअं भॻवान जो बि कुझु न आहे, या कोई बि गुरू जो मंत्र ॾिए थो ईअं कुझु बि न आहे। पर मंत्र जे द्वारा, जीअं पहिरियों ॿार खे, नंढड़े ॿार खे ए फॉर एप्पल सेखारींदा आहिनि। ए त लिखियलु हूंदो आहे, पर पोयों हेॾो सारो सूफ़ हूंदो अथसि। ॿार जो ध्यानु वेंदो आहे सूफ़ में। छाजे लाइ? ए खे अंदरि विझण जे लाइ। ईअं ए अंदरि न वेंदसि। हे मास्तर अटकल कंदा आहिनि। ए फॉर एप्पल, बी फॉर बॉल, सी फॉर कैट। ये जेके पोयां मूर्तियूं ॾींदा आहिनि, सिर्फ़ु उन अखर खे अंदरि विझण जे लाइ। भई इहो अखर, हाणे पहिरियों माण्हू ॿार जेॾी महिल बि ए खे यादि कंदो त एप्पल खे यादि करे ए खे यादि कंदो। पहिरियों शुरूअ में जंहिंमहिल लिखंदो एप्पल, त ए फॉर एप्पल चवंदो। पोइ जॾहिं ए अंदरि हली वई, पोइ कोई चवंदो आहे छा आम को? चवंदो आहे छा? या ईअं अमर लिखणो हूंदो त चवंदो छा आम को, मस को, रथ को? ईअं थोरी अमर लिखंदो। ख़बर पइजी वई अ छा आहे, म छा आहे, र छा आहे, सभु ख़बर पइजी वई। पोइ ईअं थोरी आहे उन जी मूर्त ॾिसंदो अंब जी ऐं मस जी ऐं कलम रथ जी, थोरी ॾिसंदो आहे। पोइ त लिखंदो वेंदो आहे फटाफट। तीअं ई हे बि ज्ञान थी। पहिरियों गुरू असांखे मंत्र ॾींदो आहे, पर मंत्र कोई ईअं बसि मंत्र कीअं जपणो आहे छा? सिर्फ़ु उहो त अखर, ईअं कुझु न थींदी। अखर ईअं चवण सां कहिड़ो बि अखर हुजे, भॻवानु हुजे, परमात्मा हुजे, कहिड़ो बि अखर हुजे, छा कंदो? अञा बि मां चवां हिन अखर में निबू चओ त वात में पाणी बि अची वञे, परमात्मा चओ त वात में पाणी ईंदी छा? कुझु थींदी छा? कुझु बि झलक मिलंदे छा? परमात्मा चओ कुझु बि न थींदी। अञा वरी के अखर आहिनि जंहिंजे चवण सां बाहि त माण्हू डिॼी बि सघे थो, शेर डिॼी सघे थो पियो। ईअं ई चवंदासीं हाणे कुतो त केॾा छिरक भरनि पिया नालो खणण सां। भॻवानु चओ त कुझु न थींदी। ईअं अखर चवण सां कुझु न थींदो आहे। अखर कुझु आहे ई न। हाणे गुर का वचन बसि जे नाले चङी तरह सां सम्झजाए। माण्हू बसि जपण ईअं वेही रहंदा आहिनि, पुछंदा आहिनि मन ईअं लॻे कान थो। ईअं जपण सां पहिरियों शुरूअ में जॾहिं आम को सेखारिबो आहे त ईअं चइबो आहे खणी ए फॉर एप्पल, बी फॉर बॉल, केतिरो ई टाइम चवंदो आहे माण्हू। पोइ जॾहिं अंदरि पइजी वेंदो आहे पोइ थोरी चवंदो आहे, पोइ अखर थोरी आहे, पोइ कुझु बि। पोइ उहो वचन छा आहे? उहा हिकु अहिड़ी शइ थी, हुन ॻाल्हि खे अॼु सम्झजां। अॼु सॼो सत्संग उन जे ई मथां गुरूअ सां लगन लॻाई थी त गुरूअ छा चयो थी, हुन गुरूअ खे सम्झजां। सभिनी खां पहिरियों माण्हू इन ॻाल्हि खे इन करे नथो सम्झे, जेको आहे उन में माण्हू
स्वीकार न आहे। सभिनी खे बदलाहट जी चिंता आहे। हाणे तव्हां सुभाणे जीअं हाणे मुंहिंजे पिता चयो भाई सुभाणे अचिजो, इहे जेकी एशन फैशन इहे छाजा आहिनि? तव्हां सोचो, तूं जेकी आहे उन में राज़ी न आहे, इहो तूं ॾेखारींदी ॿियनि खे मां जेकी आहियां मां हीअं थियां, ॿियो थियण जी कोशिशि। पर मर्द बि जेको आहे, मां त चवां इहो त शिकिल थी, पर मां चवां जेको बि तूं आहीं, जेसि ताईं तूं पाण खे पूरो पाण खे हिकदमि एक्सेप्ट मटण जी कोशिशि तूं न कर। सत्संग बि मां चवंदो आहियां ॿुधो, उन ते हल न। दुनिया चवंदी आहे जेको सत्संग में ॿुधो था उहो हलो, ग़लति ॻाल्हि आहे, न हल। तूं सिर्फ़ु ॿुध, तूं सिर्फ़ु ॿुध ऐं श्रद्धा ऐं भाव सां ॿुध। काई आदत न मट, मां त चवां न मट। तूं जेको मटण जी कोशिशि कंदीअ, तुंहिंजो सुभाउ न आहे ऐं मटण जी कोशिशि न मटे सघंदीअ तूं पाण खे। ईअं पाण खे मटे कोई सघंदो आहे? काई आदत हुजे, कसम खाइजे, मां तव्हांखे केतिरा ई भेरा ॿुधायो आहे, जेको कसम खाईंदो आहे त उहो मटिजी सघंदो आहे? इहे हाणे हलूं था, हाणे हलंदासीं हरिद्वार। ईअं अॻे 15-16 साल पहिरियों जॾहिं 200 ॼणा ईअं हलियासीं, 250 ॼणा होॾे बि हलियासीं, अमृतसर बि हलियासीं, होॾे बि हलियासीं, ब्यास बि हलियासीं। हुते हिकिड़ो ॼणो ऋषिकेश में बरदाम फिरी वियो। मां चयोमांसि कंहिंजे बि चकर में न अचिजो, आया आहियो पंहिंजे इहे सभु घणी पुछ ॾींदे हथ में, हाणे गांइ दान कर। अरे इहे छा आहे? हाणे हिकिड़ो भाई हुयो, पंहिंजी धीउ खे वठी वियो, 700 रुपया खणी वियो तंहिं ज़माने में। आख़िरी में वञी 100 खनि बचियोसि, सभु सस्ता पोइ 700 में सॼा तीर्थ बीर्थ करे आयो। अचे जेॾीमहिल इलाहाबाद में बस में लहे पियो, धीउ लथसि, पोयों पीउ पियो अचे, धीउ बीठी आहे गांइ जो पुछ हथ में खणी करे। पिण साहिब पुछ छो कंदी? हिन ॾिनो अथई, वो ब्राह्मण ॾिने हिकिड़े पुछ हथ में। ये क्यों दिया है? ये गाय दान कर रही है। छोकरी जी माँ काथे चयोमांसि कुछ भी कि आपने पुछ पकड़ के मेरे को दान दिया है, अब दो हमको। पीउ वाहिड़ो थी वियो, पुराने ज़माने में सरल माण्हू सिधा साधा, जेको बिना बचो ई 100 आहे, भई दान दान चई छोरी कीअं? चई मां हथ में खणी पुछ ॾिनो अथई। हे सभु हीअं अटकाइण फासाइण वारा, हाणे त माण्हू ख़ैर समझदार आहिनि, पहिरियों त ईअं ई अटकी वेंदा। गांइ दान कर, मां ई अॼु खां 35 साल पहिरियों हिकिड़ी जो पीउ बीठो हुउमि, त जॾहिं मां मफलर पाईंदो हुउसि बाबा जन खां पोइ मां हुते छोकिरी जो पीउ बीठो हुउमि, त मूंखां ब्राह्मण कन्यादान कराई। हाणे त असांजी दान माना न कंदा आहियूं, कन्यादान तव्हां पाण ई ख़बर आहे शादी कीअं कंदा आहियूं। कन्यादान कराई, कन्यादान कराए चए थो कुंवार जे पीउ खे मूंखे चयईं तूं कन्यादान कई आहे, हाणे गांइ दान कर। मां गांइ पैसा मूंखे कुल 50 रुपया गिदे में, गांइ काॾा ॾिए? मूंखे हिकिड़ो ॼणो वेठो परियां चुट, चई साईं खीरु घणे किलो आहे? मां 5 रुपए। चई ॾेसि। मां 5 रुपया? चई हा। मां ॾिना, मां चई थी वई गांइ दान। हे ईअं अटकाइण वारा, हाणे हली त मुंहिंजो सुर खणी छॾियईं। तीअं ई उहो हिकिड़े फासाईं, चई छा कीअं आयो आहे? चई मां आयो आहियां तीर्थ करणु। चई अकुला तीर्थ करणु आयो आहे? पूजा न कराईंदी त तीर्थ ई न थी। चई कर पूजा। पूजा करे ऐठेसि बि पैसा। चइसि पूजा करण में चई जेको बि तीर्थ कंदो आहे उते काई न काई शइ छॾींदो आहे। तव्हां बि करे छॾे आया हूंदो, मतां मूड़ ताईं कयो, कॾहिं बि कुझु न छॾे अचिजे। तीर्थनि ते वञण खां छो छॾे थी अची पई? ऐं काई असांखे जेकी शइ वणे, जेकी सभु वरी चवंदे बि छा, जेकी तोखे सुठे में सुठी लॻे उहा छॾ। हाणे असांखे केलो वणे, दाल वणे, चांवर वणे, असांखे चई छॾे त भेण सुर वियो, बाक़ी छा खाऊं असां? छो छॾे चऊं? ग़लति शइ खणी ठीकु आहे, हुन छॾियईं ग़लति, वरी कसम खाराईंसि, चई काई शइ छॾ। हुन बि चई मूंखे छा वणंदो आहे? हुन चई मूंखे मच्छी वणंदी आहे। चई क्या अच्छा लगता है? चई मच्छी। हाणे मच्छी खाइजे न, बाक़ी हुन खाईंदो हुयो। चई मच्छी मूंखे चई प्रिय जेकी हुजे उहा छॾ। चई इहा मच्छी छॾ, तूं जा तीर्थ थिया। चई छॾी।
मच्छी छॾे आयो, वरी अकड़ सां आयो माॾे, चई तव्हां चओ पिया कंहिंजे चकर में न वञिजो, ख़बरी खां वॾी ॻाल्हि करे आयो आहियां। मैं छा करे आयो आहियां? चई पूजा बि करे आहियां, तीर्थ मुंहिंजा ई साकार था थिए। मैं कीअं? चई पूजा बि करे आयुमि, मां मच्छी छॾे आयुमि। मैं ॾाढो सुठो करे आहियां, मच्छी छॾे आई? चई हा। मूंखे चई काई जेकी फेवरेट में फेवरेट हुजे, जेकी वणंदी हुजे सभिनी खां वधीक, उहा छॾ। छॾी, मूंखे त ख़बर हुई, माने ज़ाल त उते वेठी आहे कटनीअ में, उहा त खाईंदी आहे, ॿार बि खाईंदा अथसि। मां हिन छॾी आहे ख़ुशीअ जो खावंदु। मां यार तुंहिंजो साकार थियो तीर्थ, तूं मच्छी छॾी, असांखे वणी ॻाल्हि, मां बि चवंदा आहियां न खाइजे। चई ठीकु। आयासीं, तीर्थ थी विया, 15 ॾींहं गुज़रिया। हाणे घर वारी थोरी वई हुअसि, उहा त उते ई हुयसि। हूं पाण त न पियो वठी अचे, घर में हीअं आई पाड़े में, रोहू मच्छी रोहू, सिंधी खाईंदा आहिनि रोही। ॾिठई ताज़ी मच्छी वेठी आहे, घर वारी चयईंसि दियो। 2 मच्छियूं वठी ऐं कुहाईं, कुहाए करे खणी बसरनि में कयईं। मुड़ुसु ईअं आयो, हाणे खाधल पहिरियों मच्छी, उहो सवादु वरितल आयो घर में, ख़ुशबू आहे। चई छा रधियो अथव? चई मच्छी। मच्छी मां खाईंदो न आहियां। पोइ तूं न खाईंदो त असां छा कयूं? न खा, असां त खाईंदा आहियूं, असां थोरी छॾी आहे। चई मुंहिंजे लाइ? चई तुंहिंजे लाइ गोगड़ूं रस्ते रस्ते, ऐं गोगड़ूं बि कहिड़ा सुकल, जेके अॻिले साल सुकाया आहिनि, उहे रस बि ठाहे ॾिना आहिनि। जंहिं मां रोटीअ में वेठा, ॾिने कटोरो गोगड़ुनि जो रस जो, हे खाए पियो। अरे शायदि तूं छॾी आहे न? हा तूं छॾी आहे, तुंहिंजो मन त नथो चवराए। मां चवां सत्संग जे द्वारा तोखां जेकी बि आदत थी तूं कर, पाण छॾिजे, पाण तुंहिंजो सुभाउ मटिजे। उहो थी सत्संग बि, ऐं उहो थी सचो सुभाउ, जेको तुंहिंजो पंहिंजो ओरिजिनल निकिरे। त हुन मन त कान त अंदरि खाइण जी इच्छा हुअसि, ऐं छॾे आयो। जेॾी महिल गोगड़ुनि जा 2-3 गिर खाधई, चई मूंखे वणे ई कान थी। घरवारी चई छॾे आयो आहे, तूं असां छा कयूं? रखी करे चई ॿुध, मां मच्छी छॾी आहे। चई हा। चई बसर छॾिया आहिनि छा? इहे बसर ॾे मूंखे, मां इहे खाईंदुसि फुल्के सां। घरवारी ख़ुशीअ जो खावां, ॾियां थी बसर। खयईं खुरपी, ऐं घरवारी हयईं हेठियों तईअ जी, हेठियों ईअं कढे पई। चई छा थी करे? चई बसर थी कढां। चई ॾिस, जेको पंहिंजो पाण अचे, उहो अचे थी पंहिंजो पाण। अञा इहे न कर। ऐं छॾे आयो। ऐं तव्हां बि ईअं सत्संग ॿुधी करे ऐं पंहिंजे सुभाउ खे मटण जी कोशिशि था कयो। ईअं न, तुंहिंजो सुभाउ विपरीत आहे, ऐं सत्संग ॿुधी करे ऐं तूं जतन ऐं प्रयास सां पाण खे मटण जी कोशिशि कंदे न मटे सघंदे। हा, तूं सत्संग ॿुधंदो अचु, रूपांतरण थींदी गारंटी आहे। जंहिंखे इन ॻाल्हि में सत्संग पहिरियों ईअं सोचे, जंहिं सत्संग में मूंखे लॻे थो त हाणे मूं में कुझु चेंजअप अचे अथो, सत्संग उहो पहिरीं ॻाल्हि। ऐं तंहिंखां पोइ बिल्कुलु धीरज, ऐं गुरूअ जो ज्ञान कोई बि ॿुधे त जेसि ताईं धीरज कान्हे, इसको धीरज। हाणे मां हिकिड़ो दृष्टांत खणंदुमि, उनखे ध्यान सां ॿुधिजो। धीरज वॾी ॻाल्हि थी। धैर्य, जेको तुंहिंजो असली सुभाउ आहे, धीरज सां पाण ई निकिरंदो। तुंहिंजो सुभाउ सभिनि जो सुभाउ, परमात्मा कोई छा मथे वेठो आहे छा आकाश में, या मंदिर या टिकाणे में आहे? तुंहिंजे अंदरि आहे। सिर्फ़ु तोखे धीरज खपे। तूं सिर्फ़ु पंहिंजे गुरूअ जो ज्ञान ॿुधंदो हल। तूं उहो आहीं, तूं ॿियो आहीं। जॾहिं बि ॼाण पवंदे तोखे पंहिंजी ॼाण पवंदे। प्यास, प्रार्थना, इहे ईंदे सत्संग मां।
और धीरज भी दी। धीरज करे भगवान कोई मथों लही नहीं दी। सभिनि जो पंहिंजो स्वभाव। तू सिर्फ ॿुधंदो हल, चओ न। हिकिड़ो सलूक पिंदा, चुप कर चप न चो, वठ सब्र जो साह, पे ॾिस तूं पाण में लाहूती लका, सत गुर मां समाओ धर्मो पवंदे दमंज। चुप कर, चओ न कुछ भी, तू सिर्फ ॿुधंदो हल, ॿुधंदो हल। कोई भी ये जेकी सत्संग थी सब प्रश्न थी। हाणे भी तव्हां जेको सत्संग ॿुधो था, ये प्रश्न उत्तर तुंहिंजे अंदरां निकिरंदी और सच्चो उत्तर निकिरंदी। तू सिर्फ ॿुधंदो हल और प्रतीक्षा हुजे। प्रतीक्षा जंहिंखे न आहे, धीरज न आहे, उनखे न थींदो। मां चवंदा धीरज त वरी अहिड़ो हुजे, बसि असां लॻल आहियूं, असां राह में आहियूं, मंज़िल न मिले त न मिले, असांखे मुक्ति मिले चाहे न मिले, असांजी राह आहे न। राह सम्झो था रस्तो, असांजो रस्तो आहे न। असां ॿुधूं था, असांखे लॻे थो भाई हिते ॿुधण में असांखे लॻे थो हा असां में रूपांतरण अचे बि थो। तूं धीरज कर, तूं कुझु बि न कर, कुझु बि न कर, चओ बि न। ऐं जेको आहीं जीअं बि आहीं एक्सेप्ट कर। कूड़ो कूड़ो चओ आहियां बेईमान, मां आहियां बेईमान आहियां। न त वरी बेईमानी ईअं छॾींदे पोइ अटकल कंदे। हिकिड़ो भाई हुयो, चई मां हाणे कूड़ न ॻाल्हाईंदुसि। पंहिंजी घरवारी सां ॻाल्हाईंदो हुयो। हिकिड़े हंधि वियो बाज़ारि में मच्छी वठणु वियो, परियां खां चयसि थो उछल। चई यार उछले छो, अचु न वठो न मूंखां। चई न उछल। हाणे ॾिस बेईमानी कीअं थो करे पियो, उहो पाण खे मटण जी कोशिशि थो करे। आहे अंदर में बेईमान पर अटकल सां। चएसि तूं मां उछलाए छो। चई तूं उछलींदे मां पकड़ींदुसि। मां पंहिंजी घरवारीअ खे चयो आहे, मां कॾहिं बि ईअं वरतल मच्छी न, मां पकड़ियल मच्छी खाईंदुसि। यानी पकड़ियल, जीअं पाण मां पकड़े आयो आहियां, पर हाणे तूं उछल त मां पकड़ियां। हाणे घरवारीअ खे चवंदुसि मां पकड़े आयो आहियां। ॾिसो था बेईमान, सम्झो था नथा सम्झो पिया। यानी उछल त मां पकड़ियां, पोइ पंहिंजी घरवारीअ खे चवंदुसि मां पकड़े आयो आहियां। हे जेको सुधरण जी कोशिशि थो करे पियो ऐं पाण खे मटण जी, इहे वरी चालू खेॾंदे खोड़ माण्हू नयूं नयूं अटकलूं, जेको पाण खे सुधारण जी, तूं सुधारण जी कोशिशि न कर। तूं जहिड़ो आहीं तूं पाण खे एक्सेप्ट कर, मां आहियां। वरी बि उहो सचो आहे जेको पाण खे एक्सेप्ट करे थो। मां कूड़ो आहियां, मां क्रोधी आहियां, मां आहियां क्रोधी। अंदर में एक्सेप्ट, जेको एक्सेप्ट कंदो, जेको स्वीकार कंदो, सत्य जी अंदर किरण उन जे अंदर में पवंदी। सच सां उहो पोइ धीरे धीरे सभु छॾजंदो। मां बार बार चवां सत्संग सिर्फ़ु ॿुध हल न, पर ॿुध वरी कीअं, ध्यान सां श्रवण कर, ध्यान सां ॿुध। अंदर मनन थींदी, वरी निध्यासन थींदी, पर चओ न। धीरज जेके जिथे बि मां ईअं न मुंहिंजो सत्संग ॿुधी करे तव्हां चओ, जिथे बि तूं ॿुधी थो, जिथे बि तोखे सम्झ में अचे थो मूंखे रूपांतरण थिए थो, मां में बदिलाहट आहे, बसि पोइ ते धीरज हुजे। मां त चवां धीरज अहिड़ो, चओ हे जनम गुज़री वञे न। असां हिकिड़ो गीत न चवंदा आहियूं, धन दौलत जी चाहन काई, धन दौलत जी चाहन काई, मुक्ति जी परवाह न काई, मुक्ति जी
बस अंदर में प्यार हुजे, धीरज हुजे, प्यास हुजे, प्रार्थना हुजे, तू छॾे दे पाण खे, कुछ भी न कर, न मट। मां त चवंदा आहिनि जेको ये पिए भी तो पिए वञे, केॾी महिल लॻंदुसि हुनखे छो जो पीअण वारे खे सही रस न मिलियो, सही रस मिलंदी। उहे चवंदा आहिनि गुरु ग्रंथ साहिब में लिखियल आहे, राम रस पियो रे, राम रस पियो रे, जह रस बिसर गयो रस और। राम जो रस, जेस ताईं राम जो रस न मिलियो आहे त असांखे हो रस, अंगूर जी बेटीअ जो रस थो मिले पियो, हो रस न मिलियो आहे। हो रस मिलंदी पंहिंजो पाण अंगूर जी बेटी ख़तम थी वेंदी, असली रस थी उहो तोखे न मिलियो आहे। हृदय में अंदर उन जो रस मिली वेंदी, ॿिया रस फिका आहे, जंहिंखे उहो मिलियो आहे उनखे आनंद आयो आहे, उनखे मस्ती आई आहे। उहा मस्ती त उहा न, नाम खुमारी नानका लगी रहे दिन रात, कि न हो रात को पी सवेरे उतर जाएगी। अरे सुबह जो पारू थो वांगण मुंह, मथे में सूर, मुंह पारू थो, मूड ख़राब, इहो पोइ कहिड़ी मस्ती थी। बराबरि आहे ओॾी महिल माण्हू पीए थो सभु विसरी थो वञेसि पियो, मूंखे ख़बर आहे सभु विसरी, इन करे त पीअंदा आहिनि, हे दुखी हूंदा आहिनि माण्हू, टेंशन आहे, अरे टेंशन आहे त पोइ पीए थो, पोइ टेंशन ओॾी महिल त दूरि थो थियनि, पोइ सुभाणे टेंशन लही वेंदी। इहो सोच, सुभाणे त ॿ आंगुर वधंदी, शरीर जी हानि, पैसे जी हानि, मान जी हानि। जेके वधीक पीअनि था, ईअं बोतलुनि जूं बोतलूं पोइ पीता वञनि, सभु हानि 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 हानि। बिल्कुलु हिकिड़ो ॼणो त पी करे नालीअ में अहिड़ो किरियो, असुर जो उथियो, ऐं सिधो अचे आईने में ॾिठई, आई हेॾा धक, घरवारी त ॿारींदी, कहीं पलस्तर, नशो अञा हुअसि, जिते जिते मुंहं में हुअसि लॻल, चई उते वरी आईने में पटियूं करे छॾियईं सभु। हुन लिखंदमि मां पाण खे कयूं, जे घरवारी चवंदी मां धकु कर, बराबरि खाधो पर पीतल कान हुअमि, छो जो मां हे पटियूं कयूं न, ॾिस जे पीतल हुजां त मां कीअं कयां। उहो कयईं आईने में, हे सुम्ही पियो अची, वरी सुबुह आयसि घरवारी, आईने खे ॾिसी हिते पटियूं लॻी पियूं, पलस्तर लॻा पिया आहिनि आईने, अची ॾिठई मुंहुं हेॾो ख़राबु, हे छा आहे, जे छा आहे, जे धिका खाधा थी, चई धिका खाधा पर बराबरि खाधो, पर मूंखे नशो न हुयो, मां पीतो न हुयो। चई नशो न हुई, चई न, जे नशो हुजे हा त पोइ मां पटी ॾिस, मां पटियूं कयूं, चई अॻियां पटी ॾिस कंहिंखे पटियूं करे आयो, आईने खे पटियूं करे आयो। चोर बि चोर पियो था वरी लिकाए पाए, पटियूं वरी कंहिं कयूं आईने खे, ऐं चए पोइ मां करे आहियां, बचाए पोइ पाण खे। अरे इहे नशा ख़राबु नशा आहिनि, असली नशो थी न, पर सत्संग तूं ॿुधंदो आहे, मां ईअं न चवां तूं छॾे ॾे, सत्संग ॿुधण सां रस मिली वई, उहो राम जो रस मिली वई, त हुन रस ॾे तोखे पंहिंजो पाण दिलि खटी थी वेंदी, चवंदे हाणे छा थो पियां मां राति जो विहां, मूंखे आनंद थो अचे, ज़रा सो ई आनंद हिकु भेरो ईअं अची वई झलक, पोइ तोखे उहो नशा सभु ख़तमु थींदा वेंदा। नशा कोई शराब जो ई न आहे, खोड़ उनखे चवंदा आहिनि मद, शराब जो मद, धन जो मद, यश जो मद, इहे त ॾाढा ख़राबु मद आहिनि। धन ऐं यश जो मद त हुन शराब जे नशे खां बि वधीक, उहो नज़र न ईंदो आहे माण्हू खे। मां ॾिसंदो आहियां राजनीतिअ में माण्हू एॾो गंदो थी वेंदो आहे, वरी शराबी बि जल्दी शराब पी करे मरी वेंदो, जल्दी नंढी उमिरि थी वेंदसि, खणी मरी वेंदो, पर हो त जन्म बिगाड़ी थी, हो जेके अंदर जो अंतःकरण एॾो किनो थी वेंदी,
जेॾी महिल माण्हूअ खे मान जो सम्मान जो मध अची वेंदो आहे उहो ॾाढो ख़राबु। त हाणे मां दृष्टांत गुरुअ ऐं शिष्य जो। हिकु शिष्य पंहिंजे गुरुअ खां हिकु प्रश्न करे थो पियो, चए थो धर्म जो रहस्य छा आहे? गुरुअ चयसि हिकु धीरज धर, हिकु धीरज धर ऐं चओ न। जेॾी महिल तूं मां ॿई अकेला हूंदासीं तेॾी महिल मां तोखे ॿुधाईंदो आहियां, थोरो सम्झिजो। हिकु त धीरज धर, ॿियो वरी जेॾी महिल तूं मां अकेला हूंदासीं तेॾी महिल मां तोखे ॿुधाईंदुमि। चयो ठीकु आहे। शिष्य वेठो ई रहियो, माण्हू अचनि पिया वञनि पिया, अचनि पिया वञनि पिया। केॾी महिल जेॾी महिल हे बसि उतावलो लॻो पियो त मां हाणे प्रश्न पुछां। गुरुअ चयईंसि मां जेॾी महिल कोई न हूंदो तेॾी महिल मां तोखे ॿुधाईंदुमि। पर ॾिठई हिकु भेरो ॾिठई माण्हू कोई बि कान्हे, ख़ाली वेठा आहिनि। गुरु चई नथो पियो, पुछेसि थो हाणे त कोई बि कान्हे। गुरुअ चपनि खे हथ लॻाए, आङुर लॻाए, चयसि तो चुप। न चई माण्हू आहिनि बि कान। ऐं गुरुअ किथे ॻाल्हायो ऐं कहिड़ो इशारो करे थो उहो सम्झे ई नथो, धीरज ई कान हुअसि। वञे समय पियो थो जेॾी महिल बि माण्हू कोई न हुजे तॾहिं बि ईअं पुछी, हाणे त कोई कान्हे को, हाणे त ॿुधाए वरी चएसि। हिन ते ॻाल्हि खे सम्झिजो। गुरु जेको चएसि थो जेॾी महिल कोई न हूंदो, गुरु ऐं शिष्य ॿई अकेला थींदा ई न आहिनि। हिकिड़ो शिष्य गुरुअ ॾे आयो, चएसि थो पियो मां सभु छॾे आयो आहियां, घर ॿार दुकान सभु छॾे तव्हां वटि आयो आहियां। चएसि थो भीड़ खणी आवां? कोई किथे आहे? मां कंहिंखे बि न वठी आयो, मां अकेलो आयो आहियां। अखियूं ॿुठ। अखियूं ॿुठींदे बिल्कुलु सॼो गांव यादि, घर यादि, दुकान यादि। उहो ॿाहिरों पोइ सम्झे, पर अंदर में त तूं खणी आयो। गुरुअ चयईंसि जेॾी महिल तूं मां अकेला हूंदासीं, ही तूं मां उहो भीड़ जा अकेला न। उहा ॻाल्हि बि आहे, तूं निर्विचार थी, तोखे हुनजी झलक मिलंदे। पोइ ॿुधायईंसि गुरुअ नेठि उतावलो थी करे पुछईंसि कि तव्हां मूंखे बार बार चयो जॾहिं तूं मां अकेला हूंदासीं हर घड़ी हथु था ॾियो पिया। गुरुअ पोइ चयईंसि तूं धीरज न करे सघी। हे हथ वाणीअ जी मोन त थी हिकु हथु ॾियां थो हुनखे सम्झ। जॾहिं तूं ऐं मां अकेलो थींदासीं हुन बार बार तोखे चवां पियो उहो हिकु ई थी, जेको गुरु नानक जी उंगली आहे हिकु। तूं अकेलो थी, उहो हिकु ई आहे जंहिंखे चइजे सभिनि जो साखी, जेको गुरु ग्रंथ साहिब में लिखियलु आहे आदेश तिसी आदेश आद अनिल अनाहद जुग जुग एको वेश। आदेश तिसे आदेश, आदेश चइबो आहे
उनके प्रणाम। जेको वो हिकु तू शांत थी करे गुरु जो वचन इहो ई थी जेको गीत हलियो गुर का वचन बसे जिय नाल। वो सब में हिकु ही आहे। आदेश तिसी आदेश आद अनिल अनाद जुग जुग हिक ही वेश में हिक ही साक्षी सब में विराजमान आहे। जंहिं जातो आहे उन्हनि चयो आहे साखी सब जो ज्ञान आहे। साखी सब जो ज्ञान आहे। साखीअ खां कुझु छुपियल नाहे। ॾिसण हार सब साखी सब जो ॾेख सॼो संसार कर मन। साखीअ जो दीदार ॾिसण हार सब साखी सब जो ॾेख सॼो संसार कर मन। हिक हिक साखीअ जो दीदार। साखीअ जो दीदार कर मन। साखीअ जो दीदार दिल जे कोठीअ अंदर अथे। साखी सरजनहार कर मन। साखीअ जो दीदार कीअं थींदी? ख्याल दुनिया जा हणई मिटाई। ख्याल दुनिया जा हणई मिटाई। अंदर ॾिस तूं झाती पाए। अंदर ॾिस तूं झाती पाए। मालूम थींदी पंहिंजो पाण। चेतन जो चिमकार कर मन। साखीअ जो दीदार मालूम थींदी पंहिंजो पाण। चेतन जो चिमकार कर मन। धीरज ॿुधंदो रहो। जेको आहीं पाण खे स्वीकार कर। मटण जी कोशिश तू न कर। सब पाण ई थींदी। एतिरो हुजे जिथे तू वञी थो बस एतिरे अंदर में लॻल हुजे मां हा वञा थो मूंखे लॻे थो हिन में मूंखे फ़र्क़ु थो अचे। कुझु न कर तो कुझु भी न कर। कुझु भी न कर। पुराने ज़माने में हिकिड़ो भाई आयो अचे चएसि तो हिकिड़े खां विशेषज्ञ खां मूंखे 13 ॿार थी विया आहिनि हाणे मां छा कयां? चएसि तो कुझु भी हाणे न कर। कुझु भी नहीं कंदी त वरी 14 भी थी वेंदी। तीअं तू कुझु भी न कर। तू छॾे ॾे पाण खे। तू सिर्फ़ ॿुध पंहिंजो पाण ई रूपांतरण थींदी। धीरज जेके धीरज कान्हे उतावलो माण्हू थोरो ई बस सत्संग ॿुधंदो 4 ॿुधंदो कुझु थोरो ई राम राम चवंदो कुझु चवंदो कुझु थिए ई नथो। अरे पैसा कमाइण में हेॾी महिनत के हेॾो जीवन विञाई ऐं हिन में 2 ॾींहंनि में कुझु थी वञे। अरे हिते बि त धीरज खपे न। आत्मा जो ज्ञान थींदी वो तो साण थी। साखी तो साण सदाई। साखी तो साण सदाई। पल न परे ते तो खां जाई। पल न परे ते तो खां जाई। साखीअ साथे जागृत सुपने सुखपत जो वहवार कर मन। साखीअ जो दीदार साखीअ साथे जागृत सुपने सुखपत जो वहवार कर मन। साखीअ जो दीदार अथी तुम्हें धीरज कर। तू पाण ही आहे न वञ काॾे बि जाॾे काॾे
दुकान लगा पिया थी। तो जाते आए ताते आए मानो पिने पे तो हेडे भटको होडे भटको होडे भटको आई तुम्हें साखी पंहिंजो पान अथे साखी पंहिंजो पान अथे तंहिंजी तोखे ॼाण नथे तंहिंजी तोखे ॼाण नथे कहे टेऊं वठ ॼाण गुरनि खां कहे टेऊं वठ ॼाण गुरनि खां ॼाणी ॼाण हार कर मन साखीअ जो दीदार कहे टेऊं वठ ॼाण गुरनि खां ॼाणी ॼाण हार कर मन साखीअ जो दीदार साखीअ जो दीदार कर मन साखीअ जो दीदार साखीअ जो दीदार कर मन साखीअ जो दीदार ओ दिल जे कोठीअ अंदर अथे दिल जे कोठीअ अंदर अथे ओ दिल जे कोठीअ अंदर अथे दिल जे कोठीअ अंदर अथे ओ साखी सरजण हार कर मन साखीअ जो दीदार ओ साखीअ सरजण हार कर मन साखीअ जो दीदार ओ साखीअ जो दीदार कर मन साखीअ जो दीदार ओ साखीअ जो दीदार कर मन साखीअ जो दीदार दिल जे कोठीअ अंदर अथे दिल जे कोठीअ अंदर अथे साखी सरजण हार कर मन साखीअ जो दीदार साखी सरजण हार कर मन साखीअ जो दीदार ओ साखीअ जो दीदार कर मन साखीअ जो दीदार ओ साखीअ जो दीदार कर मन साखीअ जो दीदार गुर का वचन बसे जिय नाल हाणे वचन समझ में इन कथा में मां समझा तो जे नबी आयो जो तेरे हलेव तो ताके मिली वेंदो इहो या कथा सजी ही जेको माता हाने लगन लगाई आ गुरु सां त पोइ वरी ढिॼ न माण्हुनि खे भउ थींदो आहे माण्हुनि जो भउ थींदो आहे अरे छा थी करे पई काॾे थी वञे पई पोइ ईअं चवंदा आहिनि पोइ जेके हूंदा आहिनि सचा पोइ चवंदा आहिनि ये दुनिया चवे पई चरिया चरी पर मुझे अंदर में हरिया हरी भली चवा असा के हरिए जी जान जिथे मिले बस उते लगन लगे अथी तुझे ही अंदर मां यो बार बार चवे ये गुरु कुछ न कंदो गुरु सिर्फ समझाइंदो ए सत्संग के समझे बस तो के समझ और सत्संग प्रश्न ही प्रश्न थी उत्तर तुझे अंदरों निकरंदे ऐं सत्संग बुधे थी जी ध्यान सां बुधंदी सब तुझे अंदरों पंजों वेद तुझे अंदर थी सभिनि जे अंदर थी कोई भी हिकु भी माण्हू उन परमात्मा जे प्रेम खां वंचित ना है पर असां प्रेम काथे था लगायूं गलत स्थाननि ते प्रेम लगायूं प्रेम तो सभिनि जो आहे प्रेम तो सभिनि जो आहे ईअं बिना प्रेम जे तो कोई रही न सघंदो न तो मरी वञे प्रेम ही आहे जेको माण्हू जीअरो रखे थो पियो पर काथे लॻल थी पैसनि में मान सम्मान में प्रॉपर्टियुनि में भले कमाए पर ये जेको प्रेम जो हिस्सो तो ओॾे वेल्थी असली के समझ असली हीरो तुझे अंदर थी वो लाल तुझे अंदर थी गुरबाणी में शब्द जे हूँ जाना आखा नहीं जे मां जाना भी तो पर मां बस चई न तो सका वो शायद न तो चई सघां इशारा तो सब परमात्मा के कोई चई न सघंदो कंहिं अॼु ॾींहुं ताईं चयो ई न चई सघे परमात्मा एक सभिनि जी पंहिंजी पंहिंजी अनुभूति आहे उनखे सभिनी खे पाण करणी आहे
ॿियो कोई न न कराईंदी, ॿियो कोई मथां सोचे। माण्हू चवंदा आहिनि हाणे मां तोखे भॻवान थो ॾेखारियां, फासी वेंदे। कोई भॻवान कान ॾेखारींदी। भॻवान अगरि ॾेखारींदी, अगरि तुंहिंजे अंदर में भॻवान ॾेखारींदी त मां चवां उहो थी सतगुरु। अलो अलख न जाए लखिया गुर गुड़ दीना मीठा, कहे कबीर मेरी शंका नासी सर्व निरंजन ॾीठा। गुरु मूंखे पंहिंजे अंदर जी पाण ॼाण ॾिनई त उहो केरु आहे, उहो तुंहिंजे ई अंदरि थी। जेको गुरु चवई मुंहिंजे अंदरि थी, मां ई भॻवानु आहियां, मूंखे ई पूॼजांइ, त उहो बि गुरु। आपन डूबे पांडिया डूब पड़न जजमान, ॿई मरदा न। गुरु चए थो हा मूं में आहे, तुम्हें बि उहो ई आहे। ये गुरबाणी सॼी उहा ई भरे पई आहे। गुरु ॿुधाए थो ॼाणींदे तूं पंहिंजे अंदर मां, हर को पंहिंजे अंदर मां ॼाणींदो। घर परमात्मा जो तुंहिंजे अंदरि थी। स्वामी साहिब जो सलोक ईंदो आहे, पहिरियों पंहिंजो घर। मां इन करे सभिनी खे चवां पंहिंजो घर मंदिर अथव। पंहिंजो घर सभिनि जो मंदिर अथव। पंहिंजो दुकान तव्हांजो मंदिर अथव। तव्हां उनखे निंदा न कयो पंहिंजे दुकान जी, पर थोरो ॿोध सां सम्झ। दुकान तुंहिंजो मंदिर थी, तुंहिंजो घर मंदिर, ज़ाइफ़ान जो घर मंदिर आहे, मर्द जो घर दुकान मंदिर आहे। मां ॿियो मंदिर ठाहियो ई न। उते तव्हां मंदिर ठाहे करे पूजाऊं कंदा आहियो, वरी पोइ तुंहिंजो दुकान मंदिर छाजो थियो? मुंहिंजो दुकान ई मंदिर आहे, वरी दुकान में ॿियो छो? वरी घर में ॿियो मंदिर छो? तव्हां वरी घर में मंदिर ठाहींदा आहियो न पंहिंजे घर में। जॾहिं बि घर ठाहींदा आहियो, पहिरियों आर्किटेक्ट खे चवंदा आहियो मंदिर बनाना। हा मंदिर ठाहे, ईअं मंदिर मूर्तियुनि वारो न, कोई हुजे जंहिंमें मेडिटेशन हुजे, जंहिंमें तूं पंहिंजे अंदर में पाण वेही करे पाण खे ॾिसी सघे। त मुंहिंजे अंदरि इहो गुरु उहो ई त ॿुधाए थो, साखी तुंहिंजो पंहिंजो पाण थी, तंहिंजी तोखे ॼाण न अथई। कहे टेऊं वठि ॼाण गुरनि खां। गुरु तोखे चवई थो तुंहिंजे ई अंदरि उहो थी। मुंहिंजे बि अंदरि उहो आहे, तुंहिंजे बि अंदरि उहो ई आहे। उन खां सवाइ ॿियो आहे न। इहो ई थी असली घर। सामी घर में घर। मां सुर सां चवां, सामी घर में घर, यानी पंहिंजो घर ऐं हे घर। सामी घर में घर, तंहिंमें घर अगर थी। सामी घर में घर, मन बुध वाणीअ खां परे, इंद्रनि अगोचर। अहिड़ो पुरख अमर, गुरुअ लखायो ज्ञात सां। हरे राम, अहिड़ो पुरख अमर, गुरुअ लखायो ज्ञात सां। हे मुंहिंजी मां जो गीत, इहो यादि रखिजो। गुरुअ सां लगन लॻिया, पोइ ते पेर न कजांइ। पुठ ते पेर न कजांइ, पुठ ते पेर न वञे। लगन लॻिया त लॻी। हाणे जेको बि पर वरी माण्हू हिते छा कंदा आहिनि, मथां लगन लॻिया असांजो गुरु महल ठाहींदो, पैसा ॾींदो, स्वास्थ्य ॾींदो। इहो मूड़ा सिर्फ़ु लोभ जे करे या भव जे करे, इहो प्रेम न आहे। प्रेम वारो माण्हू त चवंदो घाटो या वाधो सब कुछ हरिया जो। घाटो या वाधो सब कुछ हरिया जो। तोखे ख्याल छाजो सखणी भरिया जो। वणदी प्रभुअ खे बणदी आई। वणदी प्रभुअ खे बणदी आई। मुंहिंजे चवण सां न मिटंदी बाई। डाक
दातर करे ॾिस तो अखियुनि सां दातर करे ॾिस तो अखियुनि सां बण न कंदो बंदा चओ न चपन सां। मांखे अॼु किन खे चयो जेके हिते वेठा आहियो मां अॼु सत्संग ॿुधजांइ। स्वास्थ्य पिया घुरनि तूं घुरे थी चई थी स्वास्थ्य मूंखे मिले। जॾहिं तूं ईअं सोचींदी आहे मूंखे वरी बि हलाए मां पई हुजां खट ते मुंहिंजो केरु थिए। जंहिंखे संतोष आहे मूंखे जेको रखियो थी मां ख़ुशि आहियां। जिए रखियो थी मां खुश आया। जिसके पास है उसे और दिया जाएगा। ये न तो वरी अजु कथा बुद्धि कर वरी लोभ करी हाँ वाह वाह चयो जिसके पास है उसके और दिया जाएगा। हाँ हाणे मां खुश आया हाणे मां खुश आया ठहियो कहिड़ो ठहियो। वो माई फुल्का पई पचाए वेठी छबीअ में फुल्का 12 पचाए रिलके में वेड़े बाफ़ कढण जे लाइ ढकण न नहीं आयो कुत्तो आयो हईंसि चक और सॼी छबी कई माई ॾिठी अरे मुआ ऐं पोइ तो डुकियसि हितां डुकी करे सिधो बाबीलान ताईं वियसि। पोइ हुते ॾिठी हलियो ठहियो इहो खाए वञी मूं भला बाबीलान ताईं वई अथसि पुॼी न सघियासीं। पोइ ठहियो हाणे बि माण्हू मथां कथा ॿुधी करे चई पोइ ठहियो बाबा चए थो ठीकु आहे इहो संतोष न आहे। हिकिड़ा चवंदा आहिनि संतोषी सदा सुखी इहो अखर न जेको सुखी आहे उहो ई संतोषी आहे। सुखी सदा संतोषी जेके चवंदा आहिनि संतोषी सदा सुखी ये अंगूर खटे वारा ये लोमड़ी अंगूर जे बाग में थोपा पई थी पुॼी न पई सघे। ॾिठई चई बेइज़ती थी थिए अलाए कोई ॾिसे त नथो। ॾिठई कोई ॾिसे ई कान चई वरी बि मथां कोई ॾिसंदो हुजे चई ॾिनई हे अंगूर खटा आहिनि। वञे पई त खरगोश ॾिठई चई मासी छा थी चई अंगूर खटा आहिनि अंगूर खटा आहिनि पुॼी सघी कान टपा ॾिने हाणे चवंदी अंगूर खटा आहिनि। पोइ असां बि ईअं था कयूं पुॼी नथा सघूं पोइ ठहियो जीअं आहे जीअं बाबा रखे जीअं भॻवानु रखे तीअं ठहियो। इहो ठहियो न आहे ठहियो त वरी ठहियो जीअं बि आहे जीअं बि आहियां मां ख़ुशि आहियां मां राज़ी आहियां। अहिड़ी प्रार्थना अथी त तुंहिंजे अंदर में सचाई आहे न त कूड़ थी तूं भक्त न आहीं। हे छा आहे हिते तव्हांखे कहिड़ा दुख आहिनि कुझु बि कान मां दुख जेॾी महिल में संतर महापुरुषनि जा ॿुधाईंदोमांव त तव्हांजी ज़मीन निकिरी वेंदी। अहिड़ा अहिड़ा दुख ॾिसी दुख कीन के डरिया कुसण वेले जिना कुड़ क्या ॾिसी दुख कीन के डरिया कुसण वेले जिना कुड़ क्या रोए दिना जिन सिर शहादत अमर नालो रहो तन जो रखियो जिन प्रेम भगवत सां रहन तायाद से हरदम रखियो जिन प्रेम भगवत सां सफाई सादगी सुंदर रखी जिन पाण वटे पूरी वणिया सबके सदाई से हल्या जे जग इनायत सां सची सिक प्रीत शरदा रखी जिन गुरन में पूरी सची सिक प्रीत
हल्या जे जग खुदा सा रहने था याद से हरदम रख्यो जिन प्रेम भगवत। आखिरी में सभी अंदर बैठल परमात्मा के नमस्कार।